अस्सलाम वालेकुम। आज असां बाडर शहर में पहुता आयूं ऐं पहिरियों भेरो उते प्रोग्राम कयूं पिया। साईं अली मोहम्मद बिरोही साहब, मुमताज़ बिरोही साहब, मोहम्मद बख्श बिरोही साहब, मुमताज़ अली बिरोही, नूर अहमद बिरोही, सिकंदर अली बिरोही, मीर सनाउल्लाह बिरोही, हसन अली बिरोही, मंजूर अहमद बिरोही, लाल बख्श बिरोही, अली असगर बिरोही साहब जेके आसाइदा आहिनि। ॾाढो पीर बख्श बिरोही साहब जी हिन शादी में सभु असां गॾु थिया आहियूं। ऐं बाडर शहर हूअं ई माशाअल्लाह दिलि वारनि जो शहर आहे। असांजो मरहूम दोस्त अब्दुल हुसैन सारियो उहो बि हिन शहर सां तालुक़ रखे पियो ऐं असांखे तमामु उन्हनि सभिनी जी महिरबानी जे असांखे हिन काज में दावत ॾिनी ऐं असां तव्हांजे साम्हूं आहियूं। अॼु जीअं शेर आहे हिकिड़ो त दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं। अॻिते छा आहे लिखियलु? अॻिते इहो आहे त दरखदे मां दरा खां गिंद हाला में मना जोगी खुदा मना सामी खुदा। अच्छा, सिंधी ऐं बलोची मिक्स करे छो हिते बलोच दोस्त बि तमामु घणा बिल्कुलु आहे। इन जे करे असां जेके अॼु फनकार घुराया आहिनि उन्हनि में सिंधी फनकार बि आहिनि। उहो साल उहो स्क्रीन करे विधो एॾे कहिड़ो कमु हो तव्हांजो, ख़्याल को वेड़े खणी न वञे आहे त परदे जे थी। माशाअल्लाह ज़बरदस्त अरेंजमेंट थियल आहे, प्रोजेक्टर लॻल आहे साइड खां। जेके असांजा पुठियां दोस्त बीठा आहिनि अगरि उन्हनि खे असां न अचूं नज़र, ख़ासि करे मां नज़र न अचां त स्क्रीन ते ॾिसी सघो था तव्हां मूंखे। तमामु बहितरीन सिंगर हिते मौजूद आहिनि तव्हांजे हिन प्रोग्राम में, तव्हांजे शहर बाडरे में, जंहिंमें इंटरनेशनल नेशनल सिंगर हिते मौजूद आहिनि। असां ॿई त ख़ैर आहियूं लोकल। बिल्कुलु असां हिन बनी में पैदा थियासीं न, परी में। चंद मन खां पोइ इंशाल्लाह सभु जो प्रोग्राम शुरू कंदासीं बाक़ाइदा। जीअं फनकार पहुचंदा, घणा त पहुतल आहिनि, थोरो सुबुह या निकिरनि त थोरो मानी वानी खाई वठनि त पोइ इंशाल्लाह ॻाइण में मज़ो ईंदो, पेट भरियल हूंदो फनकार जो। थोरो अॻियो मैदान छॾे ॾिजो ताकि थोरो माण्हुनि खे डांस करण में आसानी थिए। सभ खां पहिरियां हक़ हुनजो बि हूंदो आहे। हीअ जेकी स्टेज आहे ईअं सम्झो त हिकु नंढी स्टेज आहे, हीअ वॾी स्टेज आहे, छो हिन में जेके फनकार आया आहिनि उहे इंटरनेशनल फनकार आहिनि। हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼाए उन फनकार खे घुरायूं ताकि हू हमेशह ॻाईंदो रहे। शराब करे पंहिंजे जो नया मुमताज अहमद साहब, सिकंदर अली ज़हरी, अली मोहम्मद ज़हरी जेके खानदान जा ख़ाजा गुलाम है। शुरुआत में चमन अली मिराल जो कलाम पेश कयो। जो गुलवा है ताड़ी सब दोस्त वजाए कोला रबिल के गुल जड़ो